कॾहिं मिट्टीअ जो तूं महिमान थींदे केसी ताईं ॿियनि जा ओलाशा लटींदे। कॾहिं मिट्टीअ जो तूं महिमान थींदे हित केटी काटण जा कपड़ा थो पाईं नए सिज नवां वेस मिठड़ा मटाईं। ये हार सिंगार सभु हित सटींदे कॾहिं मिट्टीअ जो तूं महिमान थींदे। सगा सौट चाचा नकी ॿिया बिरादर उते कम न ईंदई मिठी माओ फादर सारा संगती साथी ओ गितड़े छॾींदे कॾहिं मिट्टीअ जो तूं महिमान थींदे। नथी चंड सिज उत न को बल्ब बिजली खणी साण हल पंहिंजे अमलों जी तजली। नथी चंड सिज उत न को बल्ब बिजली खणी साण हल पंहिंजे अमलों जी तजली। पोइ कुझु न बरंदुई खणी रत बिरोंदे कॾहिं मिट्टीअ जो तूं महिमान थींदे। समर साण खणई सिघो कर तयारी ओ न रहो पल बेगाफिल आज जलाशारे। इन ही कबर में ओ पिरी तूं भी पवंदे है पिरी तूं भी पवंदे कॾहिं मिट्टीअ जो तूं महिमान थींदे। ई दुनिया फानी आ तॾहिं अल्लाह ताला फरमायो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। उहा ज़ात जंहिं पैदा फरमायो मौत ऐं हयातीअ खे तव्हां खे आज़माए त केरु आहे जेको सुहिणा अमल करण वारो। असां उन्हनि सुहिणनि अमलनि जे लाइ हिन दुनिया में छा कयो आहे जे न कयो आहे कुझु करिणो पवंदो। ही दुनिया सफ़र आहे उन सफ़र आरज़ी ज़िंदगी जे लाइ मुसाफ़िर खानो महल न ॾींदो आहे। मुसाफ़िर कॾहिं बि महल ॾियण जी कोशिशि न कंदो आहे। हिन दुनिया जे आरज़ी ज़िंदगी कीअं गुज़ारबी आहे भली तूं महल ठाहे दुनिया जूं माड़ियूं ठाहे लेकिन उन क़ब्र वारे सफ़र खे न विसार आख़िरत वारे सफ़र खे न विसार जिते असांखे हिकु ॾींहुं हली जवाब ॾियणो। अल्लाह ताला खां दुआ आहे रब करीम शल मुंहिंजो चवण वांजो ॿुधण पंहिंजे बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। पाक परवरदिगार खां दुआ कयो अल्लाह ताला